नालो छा अथसि? रबड़ अची वियो आहे। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। अरे मुंशी तिॾा किथे आ? किथे मरी वएं? मुंशी तिॾा हेरे अच। काथे रहिजी आ? वेड़ो थियो वतो आ। दर ते माण्हू आया बीठा आहिनि, छोकिरा हेरे सुरिया वरना। हाणे हिकु आहे मेरिट ते, ॿियो आहे सिफारिशी। तूं ॿुधा मूंखे सलाह दे, मां ड्यूटी कंहिंखे ॾियां? निभागा ड्यूटी आहे हिकिड़ी। हाँ वारो कर वठी अचेन। ठीक है हाणे मैं जो वठी जांदो। हाँ ॿियो को कमकार हुजे त मूंखे ॿुधाइजो। ठीकु आहे ठीकु आहे, महिरबानी वॾी महिरबानी। बता सही है तवाने मेहमान वाटू बारू बिठा जेको वठी हां अची विया आहिनि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। खैर 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 ठीकु आहे ठीकु आहे। रबड़ मूंखे लॻे थो तूं आ? मां आया सही मां आया। ठीकु आहे जी सही, मुंहिंजो नालो मजनू आहे। मां तव्हां ड्यूटी लाया ऐं मुंहिंजी सर्टिफिकेट वग़ैरह यूनिवर्सिटी। हा इन्हनि खे परे कर, मां पंहिंजा सवाल कंदुमि। टे सवाल जे अगरि इन्हनि जा सही जवाब ॾींदा वे तव्हांखे ड्यूटी मिलंदी। हां साईं मां सां पुछो सवाल सां वेठा हूं। हा मोटरसाइकिल में छा न हुजे त पोइ मोटरसाइकिल स्टार्ट न थींदी? सही मां ॿुधायां इहो सवाल? न न इहो ॿुधाईंदो। साईं पेट्रोल हुजे सुपो हल्दी पेट्रोल पेट्रोल। शाबाश, सवाल जो सही जवाब आहे। तूं ॿुधाए हिन दुनिया में माण्हू घणा आहिनि? सही आहे, वरी कहिड़ी सवाल थी? दुनिया में माण्हू घणा आहिनि? तरीक़े वारो सवाल पुछो। इहो मां छा मुंहिंजो उस्ताद ई न ॿुधाए सघंदो? इहो बि त सवाल आहे न वॾेरे मोगे खान जो। ये कहिड़े तरीक़े जो सवाल आहे साईं? मां ने दादा बुता सही करे मां साईं उनखे अचे ई कोन थो, ईअं पढ़ियो ई न आहे। हा सही मां बस तूं लॻे थो त कामयाब थींदे। ॿुधा एतिरो मूंखे त धुप ते कहिड़ी शाई रखूं त पिघली वेंदी जल्दी। सही सवाल जो जवाब मां ॾियां? चुप कर बे। बर्फ साईं। शाबाश शाबाश। बढ़िया लगे जो कमदार तिॾा लॻे थो त ही होशियार आहे। हाणे तूं ॿुधा मूंखे सवाल जो जवाब ॾे। किलो चांवरनि में घणा दाणा थींदा आहिनि? सही है, तव्हां कहिड़ा सवाल कयो था? झटका सवाल कयो था, कोई तरीक़े वारा सवाल पढ़ियल लिखियल यूनिवर्सिटी में ये सवाल कोन थींदा। इहे बि त सवाल आहिनि न ॿुधाए सघे। साईं वॾेरे नौकरी वठण जे लाइ आयो पुट, ईअं त न थींदो न। सवालनि जा जवाब त ॾियणा पवंदा न। जवाब बि ॾियणा पवंदा। पढ़ियल लिखियल इंटरनेशनल सवाल है, ये तव्हां झटका है सारियूं है चांवर है माण्हू घणा आहिनि, ये कोई सवाल आहे? इते अकल जो कम भी करणो पवंदो आहे, दिमाग खे लड़ाइणो पवंदो आहे। अड़े रबड़ मूंखे सवाल जो जवाब त ॾे। जी साईं। मोबाइल में छा हुजे त कॉल वेंदी? इहो त आसान सवाल आहे, सोचींदो पियो मां। तूं चुप कर। साईं बैलेंस हुजे पोइ कॉल वेंदी। शाबाश शाबाश रबड़, तूं होशियार आहे। तूं ॿुधा आख़िरी सवाल तोखे आख़िरी चांस आहे त आसमान में तारा घणा हूंदा आहिनि? कहिड़ा सवाल कयो था? माण्हू घणा हूंदा आहिनि, किलो चांवर घणा हूंदा आहिनि, आसमान में तारा? कोई तरीक़े वारा सवाल करो। यूनिवर्सिटी में भी ये सवाल असांखो न पुछिया वेंदा आहिनि। ये सवाल आहिनि ई कोन। सही ॾिठी वरी जाल अप। हे जाल अप आहे, हे जाहिल आहे। जाहिल न आहे, मां वटि डिग्री आहे, सब कुछ आहे, मां पढ़ियल लिखियल आहे, मां वॾी महिनत कई आहे पढ़ाई ते। ईअं पढ़ाई कई थी, हिकिड़ो सवाल जो जवाब ई न ॾिनो थी। अरे मुंशी तिॾा जी बता रे साईं। हिनखे ॿाहिरि कढी फेल थी वियो आहे। मूंखे पहिरीं ई ख़बर हुई, लॻे थो सिफारिश ते आयो आहे। तव्हां सिफारिश ते ई ड्यूटी ॾींदा? अरे निभागा पढ़ियल लिखियल माण्हू जी कोई क़दर ई कोन्हे तव्हां वटि। मोटार ते इल्ज़ाम। सिफारिशी न आहे, ही मेहनती आहे। शाबाश पुट शाबाश। ठीक आहे साईं। मेरी पगार मिले त मुडे मिठाई पहुचाई जाई। साईं उहो बात जी ॻाल्हि आहे। हे वॾेरे तव्हां जे लाइ चेक ॾिनो हिकिड़ो। हा उहो चए पियो ॾिजोसि वञी, बसि मां मिड़ई मिसकिन जी पारत हुजे वे बा। ठीकु आहे ठीकु आहे साईं। माना वॾो चेक पोइ ईंदो? वॾो चेक बाद उहो मां रखंदुमि, हे तूं रख। ठीक आहे साईं। ठीकु आहे। बता रे साईं केड़ा सवाल झटका पिया कया वे? पोइ मां छा करां? मां बि अणपढ़ियो आहे न। जेके सवाल अचनि पिया धुके ते पुछान पियो, हो बि जाहिल लॻे पियो, हे त वरी बि पढ़ियल लॻे पियो। ही सिफारशी माण्हू हो, इनखे हाणे ड्यूटी पक्की मिलंदई।